हलाली अबू तो वही कुछ न तो चवा अरे तुझे नाले कौन है कोड़े बांदर बिठो के जी मुझे डाले की गाल कदो जी तोके खबर ना हो जे मुझे डाडो जे को जे नु छा हो जे मुझे डाले के तू काते सुनानी तुझे डाले के मां सुनानी तो छा कदो हो तुझे डाले ओ बधाई दो जे मत परो जी मुझे डाले जो वडो वालो थई हां शक्कर जे नवाब शाह कासिमत मोरो दौलतपुर शाहपुर सब में मुझे डाले वारे दो इहा त का गाल है ना हो जे छो मुझे जो को डाडो हो जे ना हां उन वट एडो वडो लकड़ो हो जे जने मी न मसंदो हो जे कतरन केड़े मी मसाइंदो हो जे ए खबर ही लकड़ो रखदा किथे हो तेरे डाले वाड़े में रखदा हो जे जो किथे रखदा हो जे अन्या डाले जे लकड़े दी बी करामत जी तोखे खबर ना हो जे वरी कड़ी करामत तेरे हता जी के पोड़ी के मथे में सूर थिंदो जे डाले रगो लकड़ो घुमाई दा जो मथे में सूर नहीं विदो हो जे मां चाहता आज सजिया के लकड़े चढ़ी सेवन घुमण विदा गाल मुझे मथनो जे ओदा एनो मोहाडो न हो जी आया मोहाडो सादे जो तू मोहाडो जी हिने बूतर सोजे सेकल आई घंटी मेरे पगे पाण कतरे सना माशाल्लाह सोनो सेब तो वाह जो सोनो सेब तो जी जाओ जी जने मानस ने के थुकुन जा पा बताओ जा अन्या ता के ने दी गाल जी खबर न हो जे मने सखी माणू जा एकड़े दफे एकड़ो फकीर आयो हो जे धरते जा तो जे अल्लाह जे नाले कुछ दीदा हो जो एडा सखी हो जने बड़ी भेड़ जे संग खड़ी रही छड़े हो जे बागड़ा चले जाई ने माइट परेशान थिया ये ऐसा गदंदिया रो पखो के रखी हो तो जी भी मुके खबर हो जी वो गाल कदी हो जा केड़ी गाल कदी हो जे ओ वो गाल कदी हो जा फसरी घणी के न कर नमूना न कर अजी मां वो गाल कदी हो जा या गाल न कजा है ते मोजा दुश्मन खोरदा फिरन अरे पुछदा हो जो ने दी केड़ी गाल हो जे सेनी मां में एकड़ दो कोड़ी बैठी हो जे ओ आ बोतल रखंदी हो जे वरी खणंदी हो जे वरी पियंदी हो जे वरी जको असु रखंदी हो जे भाऊ खबर थी छाची हो जे ओ पोड़ी तो के बोतल पियणी नहीं दी हो जे सडी खणी करे एकड़ो दफो पी छडी हो जे पोड़ी चयो जे बा भले पी दो जने में मां मुठंदी हो जा अरे चल चाल बणे तो ताड़ी ईंदी हो जे चर्चो पाण है तो फिकी भी पाण भी के वो तो फसरी न कर नमूनो घणो न कर तो मुजी जान नहीं साल हो जा तो मुजी गाल पुछदो हो जे खुदा एकड़े दफे मां जा बैठी हां छाड़ सा साद सी एतरी जमीन हो जे एतरी जमीन हो जे में एतरो तो लूसण जो गा हो जे ये तो लूसण का हो जे उन में 250 गधा बिठा हो जा एतरी जमीन एतरो लूसण वाली 250 कदे कूड़ थोरो घटा ना वो फसरी न दे आया तो ले हेच ले 150 एडो कूड़ ना और 200 थोरो आया अब 50 थोरो आया अब 25 आया अब ले 20 है 5 अड़गाल पे तो हो जे होता वो 28 पक्का हो जा 28 किथा जा बतन अधोरी किए दो जको नठड़ो हो जे वो पढ़े हो जे अच्छा मन है नचलो फोटो वो एकड़ो बाकी हो जे एकड़ो हो जे बुधान गाल मुझे खन्ने के संदे हो जे ओडी तू जे अख में मां नजर में हो जा तो तू के लाठी का रहेगा घट हो जी लानत ले पी जा पाण खेडो मोहाडो समझदो हो जी हां फशीर न कर और वो नमूनो घणो न कर टाइम थियो जे तो शादी कई हो जे हां अज ताई मुझे केड़ी तो फरमाइश पूरी कई हो जे सब फरमाइश पूरी तो जो सीधी हो सची सीधी हो जी है जा चली जा सीधी को फिल्म वाला वो आवाज ने तो जो मगे मेकअप सामान जी रे ओ जे तो जो मगो माफ करा कपड़ा वठी रे ओ वठी रे छा न आयो हमू आई तो सामा जी शादी कई हो जे तो के मा चयो हो जे के मगे कोटी वठी दीदो हो जे कोटी हां वो केरा माया मुसारो जका पाइपी हो जे केरो जे मारे हो जे वा अच्छा जका सीधा पाइपी हां आमा तो के जे मगे वठी दीदो जो तो मगे वठी नहीं हो जे आज भत कमान सुमान वठी दी तुसी आज जे कर तो मगे कोटी न वठी नहीं हो जे ने वो मां अपने पेके हली में दी जा वरी कने वापस भी कोन मोटी दी जा पेके ने वाली वापसी कराओ गधाणी से भले कुछ नहीं हो जे मां भी दी जा अगे इसी वो लाग दोना सा जलील करे छे जो लॉकडाउन सलील न तो केना के हो चंगन भले जा घर छड़या पिया हो जन मुसा घणी लता लॉकडाउन में जो लॉकडाउन को चवदा न ओने में मां बेरोजगार दादो जो बेरोजगार थी अल्लाह जो कसम वांगण खपाए में मूरी खपाए में गजरू खपाई दोस बुझो पेके ने वनी न कर ना मां पेके भी थी हो जा हां तो के बधाई चढ़ाई हो जा मेहरबानी मेहरबानी दादो
मेहरबानी तव्हां सुभाणे मुंहिंजे पीउ जो ॿारियो आहे अलाए छा आहे पेके हली वेंदी साई मोटी मूड़ नहीं दिसा ॾाढो ॾुखियो थींदे हाय रे मुंहिंजा मेहंदेरा ॾाढो ॾुखियो थींदे हाय रे मुंहिंजा मेहंदेरा दाब न सहंदो साए पर चार न लहंदो साए तड़का दाब न सहंदो साए